सर्वे जमायत तालका शदादपुर तरफ़ां चोटियारो वाक़े जे ख़िलाफ़ हलीफ़े ख़ुदा बख़्श भाणो जो अब्बास भुॻियो, मुमताज़ वगण, मोज़म भाणो जो उस्मान घासकली, शौकत अगड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जेल चौक खां शदादपुर प्रेस क्लब ताईं पैदल एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त चोटियारो वाक़े में मलूस क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हिननि चयो त सर्वे जमायत जा माण्हू पुरअमन आहिनि पर संदनि क़त्ल आम कयो वियो आहे। हिननि चयो त 4 ॾींहं ताईं लाश रोडनि ते पियल रहिया पर पुलिस ऐं हुकूमत बेवस नज़र आई। हिननि मलूस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सर्वे जमायत जी माण्हुनि में पकड़ियल बेचैनी वारी लहर ख़त्म करण जो मुतालबो कयो आहे। शहीदन जे कातिलनि सां इंसाफ जेके मारिया विया आहिनि सर्वे जमात जा माण्हू सो राजा जी जेल में मारिया आहिनि या उन्हनि खे महिरबानी करे गिरफ़्तार कयो वञे। ऐं साईं असां सर्वे जमात पीपल्स पार्टी सां गॾु आहे ऐं असां पीपल्स पार्टी जा उहे माण्हू सर्वे जमात जा माण्हू आहिनि जेके उन्हनि खे मारियो वियो आहे। जेके हक़ी माण्हू जेके आहिनि उन्हनि में मलूस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजे चोटियारी जेके शहीद थिया आहिनि उनखे खून सां इंसाफ़ कयो वञे, क़ातिलनि खे फिलफौर गिरफ़्तार कयो वञे ऐं जेका असांजी जमायत मंझि बेचैनी आहे उहा ईअं ई ख़तमु थी। न त असां एहतिजाज जो दाइरो सर्वे जमायत वधाईंदी। हींअर थोरे पैमाने ते आहे पर असां पूरे सिंध में पर पाकिस्तान जे हिसनि में असीं एहतिजाज जो दाइरो वधायूं। असां पीपल्स पार्टी जो हिसो हुयूं। सर्वे जमायत मुर्शिद जे हुकूमत ते पीपल्स पार्टी वोट ॾिनो आहे त असां इंसाफ़ घुरूं था। असांजी जमायत पुरअमन जमायत आहे, कंहिं सां फॾे फसाद में किथे बि कोन वधी आहे पर असीं इंसाफ़ घुरूं था। असीं को जहिड़ो कोन था कयूं, असीं पुरअमन एहतिजाज कयो आहे। असांखे इंसाफ़ जे लाइ उमेदु आहे त कोर्टूं असांखे इंसाफ़ ॾिजो पर इंतिज़ामिया आहे त जेके FIR में नाला आहिनि उनखे फिलहाल गिरफ़्तार कयो वञे। पुरअमन एहतिजाज आहे असांजो जानी जे ॻोठ जेको चोटियारे में थियो आहे मसइलो उन खे गिरफ़्तार कयो। ॿुधो आहे FIR कटियूं आहिनि पर गिरफ़्तारी न थी आहे, गिरफ़्तार कयो। असांजी जमायत सां इंसाफ़ कयो वञे, गिरफ़्तार कयो।